नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकूट में खबर ॾींदा हालो त क़ंधकूट में लगल اربي रुपयनि जी लागत सां सोलर लाइटुनि जी सफ़ाई न थियण करे सोलर लाइटो 1 खां 2 कलाक हलन थियूं। उन खां अलावा क़ंधकूट जे रोडनि रस्तनि ते म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबब गटरनि जा ढक खुलियल हुजण करे अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लगी। अवाम खे अचण वञण में मुश्किलातूं पेश अचण लगियूं, जंहिं करे रस्ते वेंदड़ माण्हू गटरनि में किरण लगा। क़ंधकूट जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि पहाड़नि नालियुनि जो पानी बीठल। शेयरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़ंधकूट में गुज़िरियल कुछ सालनि खां गंदगी जा ढेर लगल आहिनि। सफ़ाई न पई थिए, जंहिं करे बीमारियूं जनम वठण लगियूं आहिनि। क़ंधकूट जे रोडनि रस्तनि ते नालियुनि जो पानी बीठल आहे। हिननि वस वारनि खे अपील कंदे चयो त क़ंधकूट में थियल गंदगी जो नोटिस वठी करप्ट TMO खे हटायो वञे ऐं क़ंधकूट खे वधीक गंदगी खां बचायो वञे ऐं नेब खे अपील कयूं था त इन करप्ट TMO खिलाफ इंक्वायरी कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।